उन्हनि जी जेका आहे न मफ़हूम हिनखे चेंज थिए थो ऐं इन में मां तव्हांजी जेका आहे बानुख खे तव्हां उन जी Hi, Hafiz. Tu nama saya? Huh? Dalam Abdul Baks. Oh, hi, Abdul Baks. Pleased to meet you. तो तुम भी जो हम किसके जो? तो सामने कुछ क्या है? अगर सीधी नहीं। मीरो खान तालके एजुकेशन ऑफिस अब्बास अली मक्सी जो ओचितो दरगाह हाकिम शाह प्राइमरी मेन स्कूल जो विजिट दौरान शागिर्द एनरोलमेंट उस्तादन जी हाज़िरी रजिस्टर चेक करण बाद विजिटर बुक ते नोट लिखंदे चयो त हेड मास्टर मोहम्मद अली मक्सी FA सैयदा कनीज़ अल हुसैन शाह नायब टीचर बानक कोसो चौकीदार गुल मोहम्मद मक्सी के ड्यूटी ते मौजूद हुजण ऐं नायब कासिद सनाउल्लाह बिरोई खे मुसलसल गैर हाज़िर रहण जे लाइ नोटिस ॾियण लाइ चयो वियो। TO पहिरें खां 5 क्लास जे शागिर्दनि खां सिंधी उर्दू इंग्लिश में सवाल कया। शागिर्दनि तरफ़ां मिलियल जवाबनि खे साराहींदे चयो त माशाअल्लाह स्टाफ जी तरफ़ां तालीम ॾियण जे वाखाण कंदी। वधीक चयो त मेन स्कूल में सफ़ाई वण ॿूटनि जे सार संभाल ऐं तालीम ॾियारण खे यकीनी बणायो वञे। इल्मु इंसान जी टीं अखि आहे। आख़िर में हेड मास्टर मोहम्मद अली मक्सी चयो त शागिर्दनि जो तइदाद 225 आहे जंहिं लाइ 7 उस्तादनि जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु 3 उस्ताद पढ़ाए रहिया आहिनि। शागिर्दनि लाइ 40% दर्सी किताब मिलिया आहिनि। फर्नीचर जी खोट सबबि शागिर्द हेठि फर्श ते वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। वस वारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयूं था।